कराची के इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी ईदी एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़िए ॿुधाईंदासीं। कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ ऐं वाताई पहुचायूं पिया। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी ईदी एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी ईदी एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे ईदी एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी ईदी एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी ईदी एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी ईदी एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े बल्दिया रशीदाबाद आलम रोड भरिसां फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी ईदी एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी जा। चीफ फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾिजो। बिल्कुल फातिमा, रशीद को इलाइक़ो आहे आलम रोड, उते फायरिंग थी आहे ऐं फायरिंग जे नतीजे में ॿ माण्हू जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। हिकिड़ो ज़ख़्मी थियो आहे। हवाले सां फौतनि जा जेके लाश आहिनि उहे सिविल अस्पताल कराची मुंतक़िल कया आहिनि ऐं ज़ख़्मी खे इलाज जे हवाले सां अस्पताल मुंतक़िल कयो आहे। कराची में लाॻीतो मुसलसिल जेको अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उन में ओचितो ख़राबी जेका आहे उहो रोज़ाने जी बुनियाद ते साम्हूं अची रही आहे। ऐं इहो बल्दिया जो जेको इलाइक़ो आहे रशीदाबाद, उते इहो वाक़ियो पेश आयो आहे ऐं रोज़ाने फायरिंग जे सिलसिले में कुझु माण्हुनि जी मारिजण जे हवाले सां सूरत हाल साम्हूं ईंदी पई थी वञे। त अॼु जेको बल्दियार इलाइक़े में वाक़ियो पेश आयो त हुन ॿिनि माण्हुनि जे मारिजण जे हवाले सां जेका तस्दीक थी आहे, हिकु माण्हू ज़ख़्मी थियो आहे ऐं ज़ख़्मी तोड़े फौतनि जा लाश ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इलाज ऐं ज़ख़्मी जेके फौती आहिनि उन्हनि जे हवाले सां उन्हनि जी मैयतूं सदखाने में मुंतक़िल कयूं। महिरबानी फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ।